फौजी वाह फौजी वाह वाह वरी 12 महीने वरी याद रखना 12 महीने वरी 12 महीने के याद रखना सकते है हाँ भगवान हाँ मरखंड वडी जोड़ी मां पांजे प्यारे साईं माना वाह सोना वाह वाह कहर करे चलो हल भला जेके वड़ाईंदा है बरसों बिना नटा दियो दोस्तों मुझे पलाद जमालिए में मां पांजे पलाद जमालिए न वतो हाले जमामल कर गई खुशी है ना ते तो ना तो मां साबित तो 50,000 पिन रखो तो सामने तो ये कोने में 10,000 रुपया कर पिन अरे काल बताया ये असांजे मुर्छ जो मेलो आ पांजे घर जो मेलो आ तू अरे नल सर ये दाढ़ी रेशन चाल वो चाल ये जो दुकान है रानीपुर में आई दोस्तों जो दोस्त है वडियो खरीद करना दोस्तों जी जब्बार के वडियो खा लेनो ये सही ना वेदा पहलवान रज़ाक अबा उसका जे सच्चा जवाब जो मामला मामल खान थे पे मुझे बचड़ो उस्ताद कल गुलाम शबीर मेरा से जो 1000 बल्ला लगे ताली जब थे पे मामल खान मुझे बचड़ो मेरे जबान मुझे 1000 बल्ला उस्ताद गुलाम शबीर मेरा से बाबा कामिल खान हेलो दोस्त अरे बड़ा अरे इम्तियाज अरे बड़ा इम्तियाज अरे सर नहीं दुकान बाबा हमको जानो नज़ीर आने को मुतारी करे नज़ीर आई पाला जबार जन्नो बाबा कबुआ सेठ वली जान पठान हाजी अहमद पठान कोटिया हाँ हाजी जा पहली धमाला ये शौक और रानी पर अल्लाह कंदो पीरना पीर तस्वीर सदाई खुश होंदो दुखो भी न ॾिनो ताजो इलाइको फलसफी रहंदो नारे हैदरी कयो सगी गादरी कलंदर रंग रचियो बेलो मचियो ऐं केवला सही अली अली शाबाश आजियो 5500 थी विया 5500 पहलवान मां सोरा जो उस्ताद गुलाम शबीर जो मेरा सीओ इनाम जो फौजी मल्ला बुझाई दे गया कलंदर फौजी अहमद वाह बगो के तेरा वेला हरे इम्तियाज बड़े रावसा इनाम जो फौजी बाग दे मल्ला इनाम जो फौजी अहमद हेरो हल उस्ताद गुलाम शबीर सवन जी खोर लगे गाड़ी सा गुलाम शबीर मेरा सीवा उस्ताद गुलाम शबीर थोड़ा 1 मिनट जी मां थोड़े तो कोई तकलीफ जवान जले 500 रुपया उस्ताद ऐं दुआ करो उन हक़ में उनजी रोज़ी रिज़्क़ में मौला दस्तगीर वाधारो इज़ाफ़ो ॾींदो पहलवान तेराना पीर दस्तगीर बादशाह जो मेलो साईं बाबा सगल साईं मेले जा मालिक सरपरस्त सजाद रशीद गादिया वाह ऐं चीफ साहब हाजी वली दा वरिया मंताज वरिया ऐं मुंहिंजो मुर्शिद साईं चवा नजब अली कल वरो बुधो अब बुधो नवाब महर ॾिसो जदो मरखंड किरी पिया पोइ मल तोखे 200 वठे हाणे महर ओशिदी बदजी आया कायमदीन रज़ाक कायमदीन भली जोड़ी सख्त गालो वाह सख्त गालो है पहलवान
दोस्तों चीफ साहब जो हुक्म आयो तो चौधरी मल्ल पहलवान जेके दस्तगी जे मेले में मुकाबला कया अथनि जा सदर आहिनि सेक्रेटरी आहिनि मां उन्हनि खे तमामु भले कार पियो चवां जिन मेलो बि मचायो आहे मल्लो बाग ते करायो आहिनि ऐं शौक़ीन खे बाग ते मलाखो पसंदि आयो आहे ऐं वरी बि मां शौक़ीन खां पुछंदुसि मलाखो एल वड़ियो आहे दस्तगी जो तो मथे कयो कसम था मौला जो हाणे अहिड़ो नारो लॻो सभु गॾिजी नारो हैदरी मौला खुश कंदो शौक़ीला ऐं मां सलाम पे उस्ताद गुलाम शेख मीरासी खे ऐं वॾो इम्तियाज़ वसाण ऐं वॾेरो अॼु सर ख़ासि केली बिल बसो इन जोड़ी ते बिल वधायो ऐं नवाब मार के सलाम जे 200 ॾींहं पर दीदार जमाली के हाणे नवाब मार ऐं 200 ॾींहं मरकंड के इस्पा के ॾेई छॾियो ऐं मोहतरम जनाब वॾेरो यामीर खान भेलार सलाम कयो भेलार के पहलवान शीदी राणे मार के पहलवान शीदी ऐं आख़िरी धमाला मिठाई जी पार थो ए दुकानदार सफ़ा ॿुड़ी आहिनि ऐं दस्तगीर बि कंदो तव्हां बि दुआऊं कनि तरी वञनि पहलवान शीदी ऐं पहलवान शीदी छा आहे ऐं शीदी जो बच्चो काॾे हो हाँ हल और बाबे ने वनी बाकी हिकड़ो बच्चो सीधी बच्चो बाकी ॿिया सभु राति जा खपाए छॾिया पहलवान सीधी ऐं पहलवान मरखंड इशफाक पहिरियों जोर पोई मल सख्त मुक़ाबिलो पोई मल मोहम्मद खान ऐं सीधी मरखंड जी मां थोरा तो वॾेरो यामीर खान थोरा तो वॾेरो यामीर खान भेलार मरखंड वो इस्पाक इनके तो गुलाम तो साकिर के था अरे मामा खान अरे फुल जी लाइ ॾिसो पूरे पाकिस्तान में पहलवान बाबा सक वालो बाबा धोनी धोले राजा सीधी काबू सीधी चकमका सीधी चिमड़ी वाह वाह अञा नज़ीर रखो आहे भागवत कोई मां लाइजे मोहम्मद खान अमीर ओके वॾी महिरबानी वॾेरो अली साहब ख़ासि केली लाल काणे जो भलो शौक़ीन ऐं नवाब नवाब मार के सलाम आहे ग़रीब पर 8 ॾींहं मरण गेड़ा वञी नथसि नवाब मार ऐं वॾेरो इम्तियाज़ वसाण मर्तबर मरवा ऐं मूंसां गॾु साईं जन जो घर में गुलाम शबीर बिरोही बलोचिस्तान मामा खानो इनमो जेको चढ़ियो ओछी हिकिड़ो मिंट दोस्तों आख़िरी मेलो आहे धी धेरनि जा मेला उस्ताद मोहम्मद खान ऐं थेबो मां जुगो चढ़ियो इन्हनि मां जुगो चढ़ियो मथे फाइनल ते विढ़ंदा कसम तो मौला जो मेलो न भंजो ऐं जबार चढ़ो वेठो आहे मेलो केर बि न भंजे ख़बर त पए त फाइनल कंहिं खटी दस्तगीर मेले जी ॻाल्हि वणे त हथ मथे करे नारो ॿुधायो नारो हैदरी चवणा मोहम्मद खान थेबो मां जुगो चढ़ियो जबार तो मुझे 1000 पेला उस्ताद गुलाम शबीर मिरासी जो 1000 पेला पहिरो सीधी आई पहलवान इश्फाक कोई मल होशियार सीधी होशियार पुछड़ा होशियार सीधी बाबा अंबाजा सीधी सीधी मल कर वो मानो हलिया वञा ऐं कोन लभंदे तो होंदा दीदी मुल्क वो तो के गोलणो पवंदो या चूनो घुराइणो पवंदो मरकंड सीधी मुकाबलो सर करे दियो सलाम पेश करे दोस्ता गुलाम शबीर मिरासी के मोहतबर मरवाए ऐं सोनो सैयद अली अनवर शाह बादशाह जिलानी सैयद मंसूर शाह ऐं नवाब बाबा पटिवा हाणे काॾे करे हाणे सीधी जा मथे वण ते विझी
हाँ बाबा इठला सीधी क्या मते कुर्सी चाहिए हाँ 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 मैं